हरम में हींअर अजीब मंजर होंदो। हज इश्क इलाही जी आखिरी मंजिल है। हज मबरूर छाके चइबो आहे जंहिंजे बदले में अल्लाह बाने के जन्नत थो ॾे। मां हदीस पाक में पढ़ियो थम बिनी जहानन जे सरदार फरमायो जेको यौम अरफा जो रोज़ो रखंदो उम्मीद इहा है त अल्लाह साईं उन जे पोएं साल जा गुनाह भी माफ़ कंदो ऐं उन जे अगले साल जा गुनाह भी अल्लाह माफ़ कंदो। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। सभई दोस्त दिल जे मोहब्बत सा मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ये विच ते जेके दोस्त बीठा आहिनि पासन खां आहिनि पासे खां इन्हनि मां जिन जिन दोस्तनि दुरूद शरीफ पढ़ियो हुजे उहे वेही रहनि। ये जेके विच ते हमरा बीठा आहिनि इन्हनि मां जंहिं जंहिं दोस्त भी दुरूद शरीफ पढ़ियो है उनके गुजारिश करियां थो त वेही रहे। ये जेके ॿार ॻाल्हाइनि था वॾनि जो कम आहे तिन्हनि खे चुप कराए। अल्लाह सी तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे। एक दफ़ो ॿीहर सब साथी प्यार ऐं मोहब्बत सां मदीने जे मीर ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सत एहतराम उलमाए किराम हिन अज़ीम शान दीनी इज्तिमा में शरीक थींदड़ मुंहिंजा मुहतरम दोस्तो भाइरो ऐं बुजुर्गो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। काफी देर खां अवां जलसे में शरीक आयो। मुझे मुख्तसर बयान का अग में मुझा बुजुर्ग मुझा दोस्त मुझा साथी तफसीली बयानात फरमाए चुका है। दुआ है त अल्लाह से तव्हां असां सभिनी खे दीन जे ॻाल्हियुनि जे ॿुधण समझण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ज़ुल्हज महीनो हली रहियो है। ऐं ज़ुल्हज महीने जो पहिरियों ॾहाको आहे। ज़ुल्हज महीने जूं पहिरियों 10 रातियूं तमाम वॾी बरकत वारियूं रातियूं आहिनि।
कुरान पाक में अल्लाह ताला जो इरशाद आहे वल फज्र व लयालिन अश्र, कुछ मुफस्सिरन जो ख्याल इहो है तो इन जगह ते अल्लाह तबारक व तआला जिन 10 रातिन जो कसम खयो आ, हिकड़न बुजुर्गन जो चवण इहो आहे कि ये मुहर्रम जे महीने जूं पहिरियों 10 रातियूं आहिनि, ऐं ॿियनि मुफस्सिरन जो चवण इहो आहे कि ये ज़ुल्हज महीने जूं पहिरियों 10 रातियूं। ये एडियूं बाबरकत रातियूं आहिनि जो अल्लाह साईं इन्हनि रातियुनि जे अज़मत जो कसम थो खणे। ज़ुल्हज जे पहिरें ॾहाके में अल्लाह साईं जी रहमत बांधन ते वॾ फुड़े मींहं वांगुरु वसंदी आहे। को माण्हू सखी हुजे ऐं माण्हुनि खे ख़बर हुजे त फलाणो माण्हू ॾाढो सखी आहे, पर चवण वारो चए थो यार फलाणो सखी त आहे पर ईदन ते तमाम घणी सखावत कंदो आहे, फलाणो सखी त आहे पर रमज़ान शरीफ जे महीने में तमाम घणो ख़ैर कढंदो आहे, फलाणो सखी त आहे पर रजब जे महीने में उनजी सखावत उरूज ते हूंदी आहे, फलाणो यार सखी त आहे पर इहो जुमे जुमे ते तमाम घणो ख़ैर कढंदो आहे। अल्लाह जे ज़ात खां वॾो सखी कोई कोन्हे। चोवीह कलाक रब जे रहमतुनि जो मींहुं वसे थो, पर कुछ ॾींहंनि में ऐं कुछ रातियुनि में रब जी रहमत जोश में हूंदी। ज़ुल्हज महीने जा पहिरियां 10 ॾींहं ऐं उन्हनि ॾींहंनि ऐं रातियुनि में शामिल आहिनि जिन ॾिहाड़नि में ऐं जिन रातियुनि में रब करीम जी रहमत इंतहाई जोश में। ऐं हिकु रिवायत में अचे थो त ज़ुल्हज जे पहिरें ॾहाके में इबादत अल्लाह खे एॾी वणंदी आहे जो सॼे साल में एॾो रुतबो शायदि कंहिंखे न मिले जेतिरो हिननि ॾिहाड़नि जे इबादत जे करे उनखे रुतबो थो मिले। जेकॾहिं कंहिंखां थी सघे उनजी सिहत उनखे इजाज़त ॾे त ज़ुल्हज महीने जूं पहिरियों 10 रातियूं इबादत में गुज़ारे ऐं पहिरियां 9 ॾींहं रोज़ो रखे, छो त ईद जे ॾींहं ते रोज़ो नाहे रखणो। ऐं ज़ुल्हज महीने जे हवाले सां 4 ॾींहंनि जे रोज़े जी मना थियल आहे, 10, 11, 12, 13। ज़ुल्हज जी 10, 11, 12, 13 इन्हनि 4 ॾींहंनि ते रोज़ो रखणु जाइज़ कोन्हे। पर जेकॾहिं को एतिरो बर्दाश्त नथो करे सघे त कोशिश करे त योम अरफा ते रोज़ो रखे, माना ज़ुल्हज जी 9 तारीख़। मां हदीस पाक में पढ़ियो थम ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो जेको योम अरफा जो रोज़ो रखंदो उम्मीद इहा आहे त अल्लाह साईं उन जे पोएं साल जा गुनाह बि माफ़ कंदो ऐं उन जे अॻिले साल जा गुनाह बि अल्लाह माफ़ कंदो। सुभाणे सुबुह जो इंशाअल्लाह हाजी मक्के खां मिना जे तरफ सफ़र शुरू कंदा। ऐं हरम में हींअर अजीब मंज़र हूंदो, अजीब मंज़र हूंदो। लखें हाजी के गोरा के कारा के ड्रिघा के बिंद्रा के काथों जा
किंजी बोली उर्दू, किंजी अंग्रेजी, किंजी सिंधी, किंजी बलोची, किंजी फारसी, के केड़ा पर सभिनी जे ज़बाननि ते तरानो साॻियो आहे। मां दुआ थो कयां त अल्लाह तबारक व तआला तहां सभिनी खे हज बैतुल्लाह जी सआदत नसीब। हज इश्क इलाही जी आखिरी मंजिल आहे। हाणे तहां वारी ॿोली थो ॻाल्हायां ताकि तहांखे ॻाल्हि समझ में अचे। कंहिंजी कंहिंसां मोहब्बत थी वञे त उहो हुनजे दर ते बार बार ईंदो आहे त जीअं अॻे खे एहसास थिए त मुंहिंजे सिक में मरे थो। अञा हुनखे लिफ्ट न मिली त पोइ बुखां कटींदो, जीअं अॻे खे एहसास थिए त मरे थो। अञा हिनखे लिफ्ट न मिली त पोइ ख़र्च कंदो। घणनि खे ॻाल्हि दिलि सां लॻंदी हूंदी, तूं पाण चवंदो त लॻीअ ते लानत आहे, अलाह तोखे बचाईंदो। ऐं जेकॾहिं अञा बि हिनखे लिफ्ट न मिली त वञी दर ते देरो लॻाईंदो त मां उथां ई कोन थो। निमाज़ इश्क इलाही जी पहिरीं मंजिल आहे। सुभान अल्लाह में सुस्ती है। बार बार बानो रब जे दर ते थो अचे, ॼण अल्लाह खे अर्ज़ थो करे त मुंहिंजा रब मां जहिड़ो बि गंदो गरो हां पर बानो तुंहिंजो हां, मांखे माफ़ कर। निमाज़ इश्क इलाही जी पहिरीं मंजिल आहे। बार बार अल्लाह जे दर ते थो अचे, न सर्दी थो ॾिसे न गर्मी थो ॾिसे। रोज़ो इश्क इलाही जी ॿी मंजिल, अल्लाह जे मोहब्बत में बुखूं थो कटे। कॾहिं कॾहिं सख्त गर्मी में रमज़ान जो महीनो अची वियो, जो हिन साल आयो हो, गलो हमराह जो खुश्क थी वियो, डिघो ॾिहाड़ो, कहर जी गर्मी, घर में सब कुछ पियो अथसि, फ्रिज में थधा पानी पिया आहिनि, जूस पिया आहिनि, बोतलूं पयूं आहिनि, घर में भाजी पई आहे, मानी पई आहे, हर शइ मौजूद आहे, फल फ्रूट मौजूद आहे, ॾिसण कोई कोन अथसि, गलो भी खुश्क थी वियो अथसि, लेकिन ढुक पाणीअ जो नथो पीए। ॼणो रब खे चए थो मुंहिंजा अल्लाह मां जहिड़ो बि गंदो गरो खां पर बानो तुंहिंजो हां, मांखे माफ़ कर। ज़कात इश्क इलाही जी टी मंजिल, अल्लाह जे नाले ते ख़र्च थो करे। पैसो आहे माण्हुनि जे दिल जी पाड़, पैसो ख़र्च करणु ॾाढो ॾुखियो आहे। ये अल्लाह जे नाले ते पैसा ख़र्च थो करे, ॼण अल्लाह खे अर्ज़ थो करे त ॾिनो बि तूं आहे ऐं ॾियां बि तुंहिंजे नाले ते थो, इन जे करे थो ख़र्च कयां त जीअं तूं मां ते पर्ची पए मुंहिंजा मौला। ऐं हज इश्क इलाही जी आखिरी मंजिल है। फकीराणो वेस करे, मथो उघाड़ो करे, पेरनि जा पुठाड़ा ज़ाहिर करे, दीवाननि वांगुरु रड़ियूं कंदो वञी रब जे घर जे दर ते पहुचे थो। या अल्लाह हाणे मूंखे माफ़ कर। इन्हनि जलसनि जो मतिलबु इहो आहे, इन्हनि वाइदनि जो मतिलबु इहो आहे, इन्हनि इज्तिमान जो मतिलबु इहो आहे, इन्हनि बयाननि जो मतिलबु इहो आहे त असां दीन जे तरफ़ सुरी पऊं, का असां में चङी तब्दीली पैदा थिए।
असां गलत अकीदन खे छॾियूं, गलत सुहबत खे छॾियूं, गलत संगत खे छॾियूं, गलत माहौल खे छॾियूं, असां नेकोकार बणिजी वञूं। पक ॼाणो दुनिया जो जहान छॾिणो आहे। कुल्लु मन अलैहा फानि व यबका वजहु रब्बिका दुल जलाल वल इकराम। रब तो चवई हर शइ फना थी वेंदी, रुगो अल्लाह जे ज़ात खे बका है। अल्लाह से तो फरमाया अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तअखुदुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फहुम व ला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिया कुर्सियुहु समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। आयतुल कुर्सी में जन रब साईं तोखे ईअं थो चए त उन जी पूजा कर, उन जी इबादत कर, उन जी बंदगी कर, उन के सॾ कर, उन जे दर जो सजदो कर, उन जे नाले जी बास बास जंहिंते मौत अचणो ई कोन्हे, जेको हमेशा जहिड़ो। इबादत जे लाइक़ हुआ, बंदगी जे लाइक़ हुआ, बानप जे लाइक़ हुआ, सॾ जे लाइक़ हुआ, पुकार जे लाइक़ हुआ, नज़र न्याज़ जे लाइक़ हुआ, जंहिंते मौत अचणो ई कोन्हे। माण्हू त अजीब आहिनि। अब पीर फ़कीर भी जहान तो छॾींदा न, अलाए छो नथा। खोड़ पीर फ़कीर वेचारा फौत थी विया, खोड़ अल्लाह वारा अल्लाह के प्यारा थी विया, जेके हाणे आहिनि इहे भी जहान छॾींदा। जेकॾहिं को हमेशा रहे हाँ दुनिया के जहान में, तो वो अल्लाह जा नबी हे जहान न छॾनि हाँ, छो त अल्लाह जे नबीयन खां मथे काइनात में कोई कोन्हे। पर माण्हू अजीब आहिनि। हमरान जो मुर्शिद मरी थो वञे, वो सभु मुरीद लखन जे तादाद में गॾु था थियनि। मुर्शिद के गुस्ल भी ॾियनि था, टाबिलाहिनि था, कफन भी पाराइनि था। कन मुर्शिदनि के कफन न पाराइबो आहे। थोड़ो ॻाल्हाईंदा हलो मां सां। मुर्शिद जेकॾहिं फौत थी वञे त मुर्शिद के तड़ न ॾिबो। ॻाल्हायो। मुर्शिद पाण विञंदो कन मुरीद तड़ ॾियारींदसि, कफन केरु पाराईंदसि। मुर्शिद फौत थी वियो, लखे मुरीद गॾु थिया, लटा लाहिनिस था, कफन पाराइनिस था, तड़ो ॾियारनिस था, कट ते खणी था वञनिस। सामी कब्र ठाहे सामी में मुर्शिद के सुम्हारिन था, मथों मण मिट्टीअ जा था विझनि, जनाज़ो पढ़न था। यो सही तो चवां? कर मुर्शिद जो जनाज़ो न पढ़बो जी। जनाजे में दुआ कहिड़ी पढ़बी आहे? अल्लाहुम्मा अग़फिर लिहय्यिना व मय्यितिना व शाहिदिना व गाइबिना व सगीरिना व कबीरिना व ज़करिना व उनसाना। अल्लाहुम्मा मन अहयैतहु मिन्ना फअहयिही अलल इस्लाम व मन तवफ़्फ़ैतहु मिन्ना फतवफ़्फ़हु अलल ईमान। मुरीद मुर्शिद जे लाइ दुआ था घुरन। सामी कब्र ठाहे सामी में मुर्शिद के सुम्हारिन था, मथों मण मिट्टीअ जा था विझनि, जनाज़ो पढ़न था। यो सही तो चवां? कर मुर्शिद जो जनाज़ो न पढ़बो जी।
जनाजे में दुआ केड़ी पढ़बी आ? अल्लाहुम्मा गफिर लिहय्यिना व मय्यितिना व शाहिदिना व गाइबिना व सगीरिना व कबीरिना व ज़करिना व उनसाना। अल्लाहुम्मा मन अहयैतहु मिन्ना फअहयिही अलल इस्लाम व मन तवफ़्फ़ैतहु मिन्ना फतवफ़्फ़हु अलल ईमान। मुरीद मुर्शिद जे लाए दुआ था घुरन, मुरीद मुर्शिद जे लाए दुआ था घुरन। अल्लाह बख्शेस, अल्लाह बख्शेस। मण मिट्टी जा विझी सामी में सुमारे मोटी था अचन, वरी साॻिया मुरीद ॿिए ॾींहुं अचनि था मुर्शिद वटि कबर ते, साईं पुट ॾे। इन्हनि जहिड़ो चरियो भुॻो थींदो? पाण पंहिंजे मुर्शिद खे तड़ ॾियारियो अथव, कफन पारायो अथव, सामी में सुभायो अथव, मथो मण मिट्टी जा विधा अथव ऐं दुआ घुरी अथव त रब बख्शेस। वरी हाणे ॿिए ॾींहं ते आयो आहे त साईं पुट ॾे। हिननि खे अलाह सम्झाए, मां छा सम्झायां? अबा कब्र में जंहिंखे पूरजे थो इहो फोत थी वियो या जेरो आ? जवाब ॾियो ॾाढिया। अबा जेरनि खे बि पूरबो आहे छा? को पंहिंजे जेरे पीउ खे पूरींदो? ॻाल्हायो ॾाढिया। को पंहिंजे जेरे पुट खे पूरींदो? जेकॾहिं इहे पीर जीअर आहिनि जिन खे हे पूरिन था मुरीद, त इन्हनि मुरीदनि खे खून जे केस में चालान कराइजे। तॾहिं जेरे खे पूरियो थो, ये गाल अकुल जे खिलाफ आ। इन करे रब तो फरमाए मांखे सॾ तो मांखे मौत अचणो ई कोने, मां हमेशा जेरो आं। ऐं रब तो फरमाए मांखे सॾ छो? ला ताख़ुदुहु सिनतुं वला नौम। मां पंहिंजे मथां निंड त हराम कई थम, पर ऊंघराटनि खे बि हराम कयो थम। उन जी इबादत कर, उन जी पूजा कर, उन जी बंदगी कर, उन खे सॾु कर, उन जो सजदो कर। जेको सॼे जहान खे निंड कराईंदो आहे पर पाण जागंदो आहे। हाणे तुंहिंजो कमु पइजी वियो आहे धरात जो, एमरजेंसी थी वई, हाणे तूं रड़ियूं थो करे मुर्शिद जे दर ते पहुते, रड़ ते रड़, अधरात जो टाइम, मुरीद ही मोचड़ा हणंदई। अड़े साईं आराम में आ निभागा, साईं जी निंड चो थो बिठाए, पर जेस ताईं साईं उथे तेस ताईं हिन जी त भींग थी वई। अब मुर्शिद भी निंड कंदा आहिनि, कर न ईंदी आहे मुर्शिदनि खे निंड? ॻाल्हि साईं सिधी। इन जे करे रब तो फरमायो मांखे सॾु कर न, छो त ला ताख़ुदुहु सिनतुं वला नौम। मां तुंहिंजे करे पंहिंजे मथां निंड त हराम कई आहे, पर ऊंघ रातिन खे बि हराम। हज जा ॾिहाड़ आहिनि। हुज़ूर साईं फरमायो ज़ुल्हज जे पहिरें ॾहाके में हे ज़िक्र घणो कंदा कयो। हदीस पाक में अचे थो ॿिन्ही जहाननि जे सरदार ज़ुल्हज जे पहिरें ॾहाके जे लाइ हे ज़िक्र ॿुधाया आहिनि। हदीस पाक में लिखियो पिया ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो ज़ुल्हज महीने जे पहिरें ॾहाके में सुभान अल्लाह घणी चवंदा कयो, अल्हम्दुलिल्लाह घणी चवंदा कयो, ला इलाहा इल्लल्लाह घणी चवंदा कयो, ऐं अल्लाहु अकबर घणो चवंदा कयो। सब चओ सुभान अल्लाह। ॾाढिया चओ, ॾाढिया चओ, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर। वरी चओ न सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर। यो ज़िक्र हिननि ॾींहनि में घणो कंदा। जेकॾहिं तस्बीह न आहे त का गणती जी ॻाल्हि कान्हे। बिना तस्बीह जे, बिना गणप जे चवंदा रहियो। हरू भरू गणे 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 नाला खणंदव, गणे ज़िक्र कंदव त हिसाब बि गणप सां थींदव। बिना गणप जे अल्लाह अल्लाह कंदा रहो त बिना गणप जे रब जूं महिरबानियूं थींदियूं।
बनीअ में आ त बि ज़िक्र कंदो रहो, झंग में आ त बि ज़िक्र कंदो रहो, बिस्तरे ते आ त बि ज़िक्र कंदो रहो, दफ्तर में आ त बि ज़िक्र कंदो। हज ॾाढी प्यारी इबादत आहे। ॿिन्ही जहाननि जा सरदार फरमायो जंहिंखे हज मबरूर नसीब थी वियो। यार सुभान अल्लाह असांजो पेट्रोल आहे। तव्हां ॻाल्हाईंदव त मां ॻाल्हाईंदुसि। असांजो ॾींहं राति जो सफ़र आहे, पर लॻे थो तव्हां मां खां वधीक थकल हो। तव्हां बिल्कुलु थकी पिया आहियो त मां दुआ घुरायां। जेके मोहब्बत सां वेठा आहिनि पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद कर। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, नारे तकबीर, अल्लाह अकबर कबीरा। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो जंहिंखे हज मबरूर नसीब थी वियो उनखे जन्नत मिलंदी। ऐं हुजूर फरमायो जंहिंखे हज मबरूर नसीब थी वियो इन जा गुनाह अल्लाह ईअं तो बख़्शे ॼणो अम्बड़ जे पेट मां हाणे जायो। ऐं हज मबरूर छाखे चइबो आहे इनखे बि सम्झो। सवली डेफिनेशन तो ॿुधायां, बिल्कुलु सवली। हज मबरूर छाखे चइबो आहे? जंहिंजे बदले में अल्लाह बाने खे जन्नत थो ॾे। जॾहिं हाजी हज जे इरादे सां घरों निकिरे थो उन वक्त खां वठी जेसि ताईं मोटी अचे इन्हनि ॾींहनि में को बि गुनाह न करे बख़्शजी। तक़रीबन 30-40 ॾींहं लॻनि था। तक़रीबन 30-40 ॾींहं लॻनि था घरों निकिरण खां वठी घर मोटण ताईं। इन्हनि ॾींहनि में कंहिं गुनाह जे वेझो न वञे अल्लाह साईं इनखे जन्नत थो ॾे। कोशिश कयो, पूंजी गॾु कयो त घटि में घटि हिकिड़ो दफ़ो काबे जो दीदार करे अचो। पाक मोहम्मद मीर जे पाक रोज़े जो दीदार करे अचो। बाक़ी परवरदिगार जो कसम अगर मक्के मदीने पहुची वियो न ए जहान विसरी वेंदो। ओ जहान ही अची हाजी हज ते वञे थो। पहिरियों हुकुम इहो आहे त गुरूर जा लटा लाहे। ॿ चादरूं कफन जूं चादरूं, हिकिड़ी चादर कुल्हनि ते रख, हिकिड़ी जो पोतड़ो ॿध। ए हारी नारी ये गोरियूं ॿधंदा आहिनि। खान सरदार नवाब इहे गोरी कीअं ॿधनि? ज़रदारी साहब गोरी कीअं ॿधे? वरो मसइलो आहे न। इन्हनि वरनि माण्हुनि जे लाइ गोॾ ॿधण वॾो मसइलो अथव। ईमानदारी मां ॾिठो आहे 10-10 बिल सुई वणंदी आहे त मथां गोॾ लही न वञे। मूंखे ख़बर ई कान्हे त गोॾ ॿधबी कीअं आहे। पहिरियों हुकुम आहे त गुरूर जा लटा लाहे, कफन जूं चादरूं पाए, ग़रीबां त भी अमीरां त भी राहकां त भी भोतारां त भी कंहिं दफ्तर जो पटे वालो त भी वक्त जो बादशाह त भी सभिनी जो लिबास हिक जहिड़ो। हाणे हुकुम थियो पटको भी लाए, टोपी भी लाए। गरीब जो तो हाज़िर खान साहब कीअं लाए? सही मां त ॿियनि जा पटका लाहींदो आहियां। हुकुमात जो पंहिंजो बि लाहे त तुंहिंजी मस्ती मरे। हज आहे ही इन जे करे त जीअं हिन नवाब जे पुट जी मस्ती मरे। लाए मथो उघाड़ो, सख्त सर्दी आ त भी मथो उघाड़ो, सख्त गर्मी आ त भी मथो उघाड़ो। हे गरीब त मुंह ॾेई वेंदो। वॾे माण्हू जे लाइ आवाज़ साईं मां त सटिजी वेंदुमि। ऐं ॾींहुं लॻी पवंदो थधि सटे विझंदी।
हुकुम दो दे खबरदार मता मथो ढक्यो थी तुझे हज जी मां अल्लाह के जरूरत ही काने तुके खबर पे त घणे मींह सौ आ मथो उगाड़ो हाज़ुर सही मथो हाणे हुकुम आ यो बूट बिला पाण वारो लाए जोराबा भी लाए सही जीवड़ा खाई वींदा मागे ला ला जल्दी कर बिन पटन वारी एड़ी चौपल पाए जो तुझे पुठी जा पुठाड़ा भी नजर अचन हाणे हल निकर गरम हाणे रड़ियूं कंदो हल तलबीहां पढ़ंदो हल ॾाढा चओ सुभान अल्लाह मां तलबीहां ॾाढा थो पढ़ां तू मां सां गॾु पढ़ मन तलबीहन जे बरकत जे करे तोखे भी सॾु थी वञे चओ लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक बुलंद आवाज़ सां लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक तलबियन जो मतलब तो समझो जण इहो कसमनामो आहे जण अल्लाह तबारक व तआला हाजी के चतो त अग में वजाहत कर मुवहिदा या मुशरिका मुवहिदा त अच मुशरिका त घर चंगो आ तुझे हज जी जरूरत ही काने नमाज बि मुवहिदन जी रोज़ो बि मुवहिदन जो ज़कात बि मुवहिदन जी इबादत बि मुवहिदन जी तमाके पंहिंजे परवरदिगार जो कसम हज बि मुवहिदन अकीदा जी वज़ाहत कर हज ते तो चाहे केर छा तो चे हाजी लब्बैक माना हाजिर हां अल्लाहुम्मा लब्बैक मुझा अल्लाह मां हाजिर हां ला शरीक लक लब्बैक तुझो कोई शरीक न है मां हाजिर हां इल्लल हम्द तारीफ जे लायक मुझा रब रुगो तू आ व निअमत लक माते जगे मेहरबानियूं इन रुगो तुझियूं इन ॾाढा चाहिए ना सुभान अल्लाह वल मुल्क मुल्क जो मालिक भी रुगो तू आ ला शरीक लग तुझो कोई शरीक ना है हाजी तलबीहा पढ़ंदो त हज कबूल पवंदुस अगर तलबीहा न पढ़ंदो त हज कबूल न पवंदुस इते त ॾाढियूं रड़ियूं तो करे भेज पहुच पीर दस्तगीर चओ पो हज ते भी ईअं चओ मोचड़ा त खा उते वञी अरफात में भेज भेज कर वञी चओ पहुच पीर दस्तगीर एड़ा डंडा ठोकन खुदा जो कसम चई रे ना सुभान अल्लाह ए हिते हिते जगह पंहिंजा पेर चटराईंदा आहिनि अल्लाह जो कसम आ उते मक्के मदीने में तू पेरें पई मिलेन त मोचड़ा हण दई हिते न हिते अरे हिते छो न शहदाद कोट में सवाबा कच्ची पुल में सवाबा कुब्बे में सवाबा कंबर में सवाबा त मदीने में गुनाह छो उते वरी बटे चमचा भी हारे चढ़ी ना मथा को झुके अरे मथा हिते न गाल त सिधी आ पर यार सिधी आ हाणे हाजी तलबिया पढ़ंदो थो वञे रड़ियूं कंदो थो वञे सुभान अल्लाह में सुस्ती है यार मुझे दिल थी चे मां निगाह तसव्वुर में अजमा तो के मक्के मदीने जो थोड़ो सैर कराया हाणे हाजी पहुतो मक्के पाक में पहुतो बिनी जहानन जे सरदार फरमायो जॾहिं काबे ते तुंहिंजी पहिरीं नज़र पए
जॾहिं काबे ते तुंहिंजी पहिरीं नज़र पए अखि छिंभण खां अॻु में जेका दुआ घुरंदे क़बूल थी वेंदई। तू हज ते वियो आहीं, तू उम्रे ते वियो आहीं, तू इहराम पाता आहिनि, तू तलबीहा पढ़ियूं आहिनि, जॾहिं तू मके पहुते काबे ते तुंहिंजी पहिरीं नज़र पई अखि छिंभण खां अॻु में जेका दुआ घुरंदे क़बूल थींदई। मुख़्तलिफ़ बुज़ुर्गनि मुख़्तलिफ़ दुआऊं सेखारियूं आहिनि। कहिड़ी दुआ पढ़जे अखि छिंभण खां अॻु में तकड़ में अखि छिंभजी न वञे। हिकिड़े बुज़ुर्ग जी दुआ मूंखे ॾाढी वणी। उन बुज़ुर्ग चयो, उन खां कंहिं पुछा कई सी अखि छिंभण खां अॻु में जेका दुआ घुरबी सा क़बूल थींदी, हाणे जॾहिं काबे ते पहिरीं नज़र पए ऐं अल्लाह मूंखे उते पहुचाए त मां पहिरीं दुआ कहिड़ी घुरां? तो उन बुज़ुर्ग मज़ेदार जवाब ॾिनो। उन बुज़ुर्ग चयो, जॾहिं काबे ते तुंहिंजी पहिरीं नज़र पए न त हीअ दुआ घुरजांइ त मुंहिंजा रब जेके ॾींहं मां मके मदीने में आहियां मुंहिंजूं हर दुआऊं क़बूल कजांइ। को दुआऊं पियो घुर, एतिरो त तूं अखि छिंभण खां अॻु में चई। हाणे काबे जो तवाफ़ कर, डुक काबे जे चौधारियूं। हे त रोज डुकंदो आ गरीब जो पुट, मसइलो आ भोतारनि जो। साईं मां त हिननि खे डुकाईंदो आहियां, जो मां बि डुका डुक न वाया पुट डुक डुक काबे जो चौधारियूं डुक। मां ॿ जॻह अथमि, हिकिड़ो बाबे साईं सां, ॿियो पंहिंजी अमर साईं सां। उमरा त अलाह अलाह केतिरा कराए। 25 30 साल जो हर साल मुंहिंजो रब मूंखे घुराए थो। दुआ कर त मुंहिंजे रब जी इहा करम नवाज़ी हमेशा जारी रहे। तू मुंहिंजे लाइ दुआ कर, मां तुंहिंजे लाइ दुआ थो कयां। मां पहिरियों हज बाबा साईं सां गॾु कयुमि। जॾहिं तवाफ़ शुरू कयोसीं काबे जो, ए बार ख्याल त कर साईं, काबे जो तवाफ़ खबे हथ ते थींदो। काबे जो तवाफ़ खबे हथ ते थींदो। ॿियो हर चङो कमु सॼे हथ सां, सॼे पासे सां। मानी खा त बि सॼे हथ सां, पानी पी त बि सॼे हथ सां, खीर पी त बि सॼे हथ सां। ॻाल्हि सम्झंदो? काबे जो तवाफ़ खबे हथ ते। हीअं सम्झो त हे विच ते काबो आहे, मिसाल जे तौर ते त हीअं तवाफ़ कबो आहे। इहो खबो हथ थी वियो न, खबो हथ थी वियो। मां बाबे खे चुम, बाबा हर चङो कमु सॼे हथ सां, काबे जो तवाफ़ एॾी वॾी इबादत इहा खबे हथ सां, खबे पासे ॾांहुं। हीअं फिरजे न सॼे पासे त पोइ हीअं थींदो, हे खबे पासे सां। मुंहिंजे बाबे खे अल्लाह सी जन्नतुल फिरदौस में जायूं ॾे। मुंहिंजे बाबे जो पुट घणे क़दुरु इहो हुकुम इन जे करे आहे जो दिलि खबे पासे ॾांहुं आहे। घणे क़दुरु इहो हुकुम इन जे करे आहे जो दिलि खबे पासे ॾांहुं आहे। मां चयो बाबा मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई। चई पुट काबे मां रेज़ निकिरंदा आहिनि, किरणा निकिरंदा आहिनि जेके डायरेक्ट बांधे जे दिलि ते असर कंदा आहिनि। ऐं जेकॾहिं को बांधो रब जे राज़ी करण जे नियत सां, इख़लास नियत सां काबे जा 7 चक्कर मुकम्मल करे त इन जी काई दिल भी रब जे करम सां 14 तारीख़ जे चंड खां वधीक रोशन थी वेंदी। नारा तकबीर, जिंदाए हक्कानी, जिंदाए हक्कानी, डॉक्टर की सूरत में हक्कानी। नारा तकबीर। कुमाए 7 चक्कर ॾाढा चओ न सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां। कोशिश कर हर चक्कर में हजरे अस्वद के बोसो दे, बोसो दे। आ तू पंहिंजा पेर चटाईंदो हाणे पत्थर खे चुमी दे त मस्ती मरई। पत्थर के चुमी दे। रश जे करे नथो पहुची सघे त हीअ हथ जो इशारो कर, हथ के चुमी दे ॼणु पत्थर के चुमी ॾिनई। अल्लाहु अकबर। रिवायतुनि में अचे तो हजरे अस्वद जो पत्थर जन्नत जो पत्थर आ। पहिरियों इहो खीर खां वधीक अच्छो हो।
पर मुसलमाननि जे गुनाहनि खे चूसे चूसे कारो थी वियो आहे। इन हजरे अस्वद में अल्लाह या ख़ुसूसियत रखी आहे, हजरे अस्वद जो पत्थर मोमिननि जे गुनाहनि खे चूहींदो आहे। ॾाढा चओ न सुभान अल्लाह। कच्ची पुल वारा, कुब्बे वारा, तौल के शहदाद कोट वारा, मां हदीस पाक में पढ़ियो थम, बिनी जहानन जो सरदार फरमायो जेको रब जे रज़ा ख़ातिर हजर अस्वद के चुमी थो ॾे, इस्तिलाम थो करे, इहो क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह साईं इन पत्थर खे ॾिसण जूं अखियूं ॾींदो ऐं ॻाल्हाइण जी ज़ुबान ॾींदो। जिन जिन बाडन रब जे रज़ा ख़ातिर हजरे अस्वद के चुमियो हूंदो, क़यामत जे ॾिहाड़े हजरे अस्वद जो पत्थर अल्लाह जे दरबार में उन बाने जे बख्शिश जी शफाअत कंदो। 7 चक्कर तुंहिंजा पूरा थी विया, हाणे मोटी अच मुल्तज़िम वटि। मुल्तज़िम काबे जे उन हिस्से खे चइबो आहे जेको काबे जे दर ऐं हजरे अस्वद जे विच वारो हिस्सो आहे। इते अच पो चिंबड़ी पाओ, पक ॼाण त दाता जे दरवाज़े ते पहुची वियो। कंहिंजो दाता लाहौर में आहे, असांजो दाता अकेलो रब आहे। दिल जे मोहब्बत सां चई दे सुभान अल्लाह। हाणे तू अल्लाह जे घर वट पहुची वियो, मुल्तज़िम वट रो जेतिरो रोई सघे, रब खे बाॾाए। उन खां पोइ हाणे तू अच मक़ाम इब्राहिम वट। मक़ाम इब्राहिम छा आहे? शॉर्टकट तो क्या, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के जॾहिं अल्लाह ताला हुकुम कयो त काबो ठाहे, हज़रत इब्राहिम अर्ज़ कयो रब मां ठाहियां थो, काथे ठाहियां? हुकुम थियो हिते ठाहे। रिवायतुनि में अचे थो त काबतुल्लाह जी पहिरीं तामीर अल्लाह साईं फरिश्तनि खां कराई। काबतुल्लाह जी पहिरीं तामीर अल्लाह साईं फरिश्तनि खां कराई। वो तूफाननि जे करे वो सॼो काबो लटजी वियो, निशान बिशान ज़ाहिर कोन पिया थियनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के जॾहिं हुकुम थियो तो उन्हीं जगह ते उन्हनि बुनियादनि ते तामीर जो हुकुम थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो या अल्लाह जी मूंखे का शइ नज़र नथी अचे, काथे ठाहियां? एक रिवायत में अचे तो अल्लाह साईं वड फुड़ो मींह नाज़िल कयो, एडी बरसात पई, एडी बरसात पई, एडी बरसात पई, उहा सॼी वारी बरसात जे पाणी में परे थी वई, काबे जा निशान ज़ाहिर थी विया। ऐं ॿी रिवायत में अचे तो अल्लाह ताला वॾो तूफान लाथो, एडो तूफान, एडो तूफान, एडो तूफान जो उहा वारी उॾरी वई, काबे जा निशान ज़ाहिर थी पिया। ऐं हज़रत इब्राहिम उन्हनि निशाननि ते काबे जी तामीर। यो मंज़र भी अजीब हूंदो, राज़ो भी नबी, मज़दूर भी नबी, पत्थरनि ढोइण वारो भी नबी, पत्थरनि खे हणी भित ठाहिण वारो भी नबी। तामीर शुरू थी वई, तामीर शुरू थी वई, भित थोड़ी मथे थी, को मिस्त्री जाइ ठाहे, भित मथे थींदी, वो काठी जो कवाज़ हणंदो, उन जे मथा चढ़, काठी बाठी काई का नहीं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकड़ो पत्थर खणी भित जे भरसां रखियो, उन पत्थर ते हज़रत इब्राहिम चढ़ी बीठो ऐं अल्लाह जी कुदरत मथे पियो थे त पत्थर मथे पियो थे। वरी जॾहिं हज़रत इब्राहिम लहण जी करे पियो त पत्थर हेठ पियो थे। मां हिकड़ी जगह थी वाइस तुम तकड़ो कामरेड उथी बीठो, चई डॉक्टर साहब धुका उहे हण जेके ठहनि। हाणे छो कि पत्थर पाण मथे कीअं थींदो, वरी पाण हेठ कीअं थींदो? मां चयो हे तरक्की जो ज़मानो आहे। ओ छोकरा अटेंशन, मां चयो हे तरक्की जो ज़मानो आहे। तुंहिंजी 60 माड़ जगह, 70 माड़ जगह, 80 माड़ जगह, दुनिया जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में वॾियूं वॾियूं इमारतूं आहिनि, पाण मथे थी वञे कन तूं बि ट्रपा ॾींदो।
पाण बीठो आहे रुगो बटन थो दबाए लिफ्ट मथे थी वञे वरी लहण की थो करे बटन थो दबाए लिफ्ट लही थी चए तुंहिंजे अकुल एॾी तरक्की कई आहे मुंहिंजे अल्लाह खे तोखां वधीक ताक़त आहे वो पत्थर जंहिं पत्थर खे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम कवास जे तौर ते इस्तेमाल कयो हो उन पत्थर ते हज़रत इब्राहिम जे पेरनि जा निशान ठहियल अल्लाह सी तव्हांखे मक़ाम इब्राहिम ॾेखारींदो जियां नरम ज़मीन ते को बीहे उन जे पेरनि जो निशान ठही पए उन पत्थर ते हज़रत इब्राहिम जे पेरनि जा ईअं चिटा निशान उन पत्थर जो नालो मक़ाम इब्राहिम उन पत्थर जो नालो मक़ाम इब्राहिम जॾहिं हज़रत उमर साईं मुसलमान थियो हो कलमे पाण खां पोइ जॾहिं पहिरियों तवाफ कयो पाक मोहम्मद अमीर सां 7 चक्कर पूरा करे जॾहिं साईं जन मक़ाम इब्राहिम जे तरफ़ आया हज़रत अमीर उमर साईं जन सां गॾु हो साईं जन खे अर्ज़ कयईं साईं 7 चक्कर पूरा थिया आहिनि मक़ाम इब्राहिम जे भरिसां बीठो आहियां साईं मुंहिंजी दिलि थी चए त मां 2 रकातूं पढ़ां साईं मांखे मोकल ॾियो त मां हिते 2 रकातूं पढ़ां साईं जन फरमायो उमर अञा अल्लाह जो अहिड़े क़िस्म जो कोई हुकुम कोन्हे त जेको काबे जो तवाफ करे ऐं तवाफ जा 7 चक्कर पूरा करे वो मक़ाम इब्राहिम ते 2 रकातूं पढ़े उमर अञा रब जो अहिड़े क़िस्म जो कोई आर्डर कोन्हे हज़रत अमीर उमर अर्ज़ थो करे साईं मुंहिंजी दिलि थी चए साईं मुंहिंजी दिलि थी चए साईं मांखे मोकल ॾियो त मां 2 रकातूं पढ़ां साईं अंदा फरमाइनि उमर अञा रब जो आर्डर कोन्हे मां कीअं चवां जदों साईं महिरबानी कयो न मुंहिंजी दिलि थी चए अञा या कचहरी हले थी जनाबे जिब्रील अची वियो पाक मोहम्मद करीम वटि अल्लाह जो पैगाम खणी आयो फतखिज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला जणो अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे चो मुंहिंजा महबूब उमर खे मोकल ॾे त 2 रकातूं पढ़े छो त उमर जी दिलि थी चए मुंहिंजा महबूब उमर तो पढ़े पर तूं भी पढ़ छो त उमर जी दिलि थी चवे मुंहिंजा महबूब उमर जी दिलि थी चए न अॼु खां वठी क़यामत ताईं को हाजी हज करण ईंदो या उमरे वारो उमरो करण ईंदो जेको भी कलमे वारो काबे जो तवाफ कंदो 7 चक्कर पूरा कंदो मुंहिंजा महबूब मां अल्लाह जे तरफां उनखे चई छॾ त 7 चक्रनि खां पोइ मक़ाम इब्राहिम ते उहो मुसलमान 2 रकातूं ज़रूर पढ़े छो त उमर जी दिलि थी चए हज़रत अबू बकर आयो आ काबे जो तवाफ कयो थई 7 चक्कर पूरा कया थई हाणे मक़ाम इब्राहिम ते 2 रकातूं तो पढ़े साईं छो थो पढ़े हज़रत अबू बकर तोखे चवंदो उमर जी दिलि पई चवे सुभान अल्लाह में सुस्ती न थियण खपे हज़रत उस्मान आयो काबे जो तवाफ क्यों थई 7 चक्कर पूरा क्या थई मक़ाम इब्राहिम जे तरफ तो अचे काडे थो वञे 2 रकातूं पढ़ंदुमि साईं छो थो पढ़े तोखे अमीर उस्मान जवाब दींदो अमीर उमर जी दिलि पई चवे हज़रत अली साईं आयो काबे जो तवाफ तो करे 7 चक्कर पूरा कई मक़ाम इब्राहिम 2 रकातूं तो पढ़े अगर हज़रत अली साईं को पुछा कंदे साईं छो थो पढ़े हज़रत अली साईं भी तोखे जवाब में चवंदो अमीर उमर जी दिलि पई चए हज़रत हसन काबे जो तवाफ करे हज़रत हुसैन काबे जो तवाफ करे हज़रत तलहा काबे जो तवाफ करे हज़रत जुबैर काबे जो तवाफ करे हज़रत अबू ज़र काबे जो तवाफ करे हज़रत बिलाल काबे जो तवाफ करे जेको भी काबे जो तवाफ कंदो 7 चक्रनि खां पोइ मक़ाम इब्राहिम वटि इनखे 2 रकातूं पढ़णियूं पवंदियूं छो त हज़रत उमर जी दिलि पई चवे हाणे ज़मज़म पीओ ॾाढियां चओ सुभान अल्लाह ज़मज़म पीओ
ज़मज़म पी। बिनी जहानन जे सरदार फरमायो मौत खां सवा हर बीमारी जी शिफा है ज़मज़म। जह नियत सां पीअंदे अल्लाह तुंहिंजी नियत पूरी कंदो। ड्रौ करे ज़मज़म पी। हाणे सफ़ा मरवे में अच। हाणे सफ़ा खां मरवे ताईं, मरवे खां सफ़ा ताईं, वरी सफ़ा खां मरवे ताईं इएं डुक जीअं बीबी हाजरा डुकी ही। हज चंद अदाउन जो नालो आ, चंद वफाउन जो नालो आ, चंद दुआउन जो नालो आ। हजरत इब्राहिम जूं अदाऊं, हजरत इस्माइल जूं अदाऊं, बीबी हाजरा जूं अदाऊं। अल्लाह अकबर। वा बीबी सगोरी सफ़ा मरवे जे विच में डुकी ही। हुकुमा तू भी डुक जीअं बीबी हाजरा डुकी ही। उन जो डुकण रब खे वणी वियो हो। जाते होरां डुकी ही तू होरियां डुक, जाते तेज डुकी ही तू तेज डुक। सफ़ा मरवे जे विच में सायूं बत्तियूं लगियूं पयूं थी, जंहिंखे मीलैन अख़ज़रैन चइबो आ। उते ॾाढियां डुकबो आ, छो त बीबी हाजरा ॾाढियां डुकी। अल्लाहु अकबर कबीरा। हाणे तू 7 चक्कर पूरा क्या? हाणे हाणे ठोड़ कराए बाकी जा रहा है। चंगा भला हमरा वार न कुड़ाईंदा आहिनि। मां एॾी मेहनत कई आहे, भाण ॾिनो अथमि वारनि खे। तूं वार नथो कुर्बान करे सघे, तूं ख़ैबर जो कोट फतह कंदे। उमिरो त तुंहिंजो पूरो थी वियो। हज जे लाइ मूंखे 2-3 कलाक खपनि। बस हज ते वञे या उमरे ते वञे, कोशिश करे मदीने पाक हाज़री जरूर ॾिजाए। ॾाढियां चओ न सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां दिल जे मोहब्बत सां चई दे सुभान। मदीने जे मीर फरमायो जेको ईमान जे हालत में मां मोहम्मद करीम जे कब्र मुबारक ते हाज़री थो भरे, मां उन सां वाइदो थो कयां त क़यामत जे ॾिहाड़े मां उन जी शफ़ाअत कंदुमि। ऐं हिक रिवायत में अचे थो जेको मदीने पाक में पाक मोहम्मद मीर जी मस्जिद में 40 नमाज़ूं जमात सां पढ़े, अल्लाह उनके मुनाफिकत को भी पाक तो करे, अल्लाह उनके कुफ्र को भी पाक तो करे, अल्लाह से उनके जहन्नम के अजाब को भी बचाए। 40 नमाज़ूं पाक मोहम्मद मीर जी मस्जिद में। अल्लाहु अकबर कबीरा। मक्के पाक में जेतिरो थी सके तवाफ वधीक कजाए, थकी पे तो तिलावत कजाए, जिक्र कजाए। कुछ न थो करे सके मुखे परवरदिगार जो कसम, काबे जे सामू वेही रुगो काबे के तकी जाए। तभी तुझे मथों रब जे रहमतुन जो वड फुड़ो मींहुं वसंदो। ऐं मदीने पाक में नफिल पढ़, कज़ा नमाज़ूं पढ़, जिक्र कर, तिलावत कर, पर कोशिश कर त बार बार मुझे पाक मोहम्मद मीर जे पाक रोज़े ते अची सलातो सलाम अर्ज़ कर। असां जो अकीदो आ जेको मदीने पाक अची पाक मोहम्मद मीर जे पाक रोज़े मुबारक जे ॼारनि जे सामूं भी सलातो सलाम अर्ज़ तो करे, अल्लाह जो रसूल पाण ॿुधे थो। ॾाढा चई सुभान अल्लाह। ऐं जेको दुनिया जे कंहिं कुंड मां दुरूद सलाम पढ़े थो, अल्लाह साईं फरिश्तन जे ज़रिए वो दुरूद पंहिंजे महबूब के पंहिंजे रोज़े में पहुंचाए थो। मदीने वञे न तो कोशिश कजाए रियाजुल जन्ना में 2 रकातूं जरूर पढ़ जाए। रियाजुल जन्ना, रियाजुल जन्ना छा है? उहो इलाको जंहिंजे लाइ हुज़ूर फरमायो मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्ना। ॿी रिवायत में मा बैन कब्री व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्ना। हुज़ूर फरमाया मुंहिंजो घर ई मुंहिंजी
हे मुंहिंजो घर, हे मुंहिंजो मिंबर, ऐं ॿी रिवायत में ही मुंहिंजी क़बर, हे मुंहिंजो मिंबर, इहो सॼो इलाइक़ो जन्नत जो इलाइक़ो। हिकिड़ा हमरा भंग घणी पीअंदा आहिनि, बसि पोइ इहा उठ थी पोइ रड़ियूं कंदा आहिनि त असां अबू बकर उमर खे जन्नत न छॾींदासीं। उन्हनि खे ॿुधाए छॾियो त हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर जन्नत पहुची विया आहिनि। ॾाढा चओ न सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां। मदीने वेंदे त ये मंज़र ॾिसंदे, मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं। मां ॾिसण तो चाहियां त मुंहिंजे प्रिय सां कहिड़नि कहिड़नि जो प्यार थी सके थो जो तुंहिंजूं रड़ियूं रुठल रब खे परचाए विझनि। थी सके तो तुझे मोहब्बत जे सदके तोखे क़यामत में पाक मोहम्मद मीर जी शफाअत नसीब। दिल जे मोहब्बत सां चवंदो हल सुभान अल्लाह। मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं। दिल जे मोहब्बत सां तव्हां अर्श जे वेझो वेठा हो, मथे तव्हां बि ॻाल्हायो न सभई। मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं। गुलों का तो है क्या कहना, गुलों का तो है क्या कहना, वहां के खार अच्छे हैं। अल्लाह जो बानो चे तो मदीने जा गुल त गुल हिन, पर मदीने जा कंडा भी गुल हिन। जिन गारों में रखे थे कदम महबूब मदनी ने, जिन गारों में रखे थे कदम महबूब मदनी ने, दुनिया के महलों से वो दोनों गार अच्छे हैं। मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं। मेरे आका के सब साथी तो अच्छे हैं, मगर उनमें असांजो अकीदो आहे त हुजूर साईं जा सब सहाबी जहिड़ा जन्नती। ॾाढियां चओ हुजूर साईं जा सब सहाबी जहिड़ा जन्नती हैं। मेरे आका के सब साथी तो अच्छे हैं, मगर उनमें सुलाए हैं जो रोजे में, सुलाए हैं जो पहलू में, वो दोनों यार अच्छे हैं। मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं। गुलों का तो है क्या कहना, वहां के खारे अच्छे हैं। मेरे आका के रोजे पर खड़े हैं जितने चौकीदार, मेरे आका के रोजे पर खड़े हैं जितने चौकीदार। तुम्हारे बादशाहों से, तुम्हारे बादशाहों से वो चौकीदार अच्छे हैं। मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं। अर्ज क्यों तो मदीने पाक अल्लाह से तो के हाजरी जो मौको दे ना, रियाजुल जन्ना में बरकतूं जरूर पड़ जाए। या तो कंगा पूछ जाए तो रियाजुल जन्ना केड़ो आ, उन इलाके जो टुकड़े जो नालो रियाजुल जन्ना है, जंहिंजी निशानदी हुजूर साईं जन फरमाई
ऐं जेकॾहिं पाण ॻोल्हण चाहे हिकिड़ी सवली निशानी तोखे ॿुधाए थो छॾियां। पाक मोहम्मद करीम साईं जी पाक मस्जिद में, मदीने जी मस्जिद नबवी में जेके गिल्म ऐं गालीचा विछायल आहिनि तक़रीबन सभु ॻाढ़े रंग जा आहिनि। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीने वारी मस्जिद नबवी में जेके कारपेट विछायल आहिनि तक़रीबन ॻाढ़े रंग जा आहिनि। जेको इलाको रियाजुल जन्नह जो इलाको आहे उते जेके गिल्म गालीचा विछायल आहिनि उहे सफेद रंग जा। हुजूर फरमायो त इहो टुकड़ो जन्नत जो टुकड़ो। हिकिड़े बुजुर्ग ॾाढी मज़ेदार ॻाल्हि लिखी आहे। उन बुजुर्ग लिखियो आहे त जॾहिं तूं रियाजुल जन्नह में वञी ॿ रकातूं पढ़े त पोइ अल्लाह साईं खे हिकिड़ो अर्ज़ कजाए। हे मुंहिंजा लफ़्ज़ यादि कजो, हे मुंहिंजा लफ़्ज़ यादि कजो। हिकिड़े अल्लाह साईं जे प्यारे बाने लिखियो आहे जॾहिं रब साईं तोखे मदीने घुराए ऐं तूं रियाजुल जन्नह में 2 रकातूं पढ़े त उते हिकिड़ी दुआ घुरजाए। अल्लाह साईं खे चइजाए, जागो दादा, अल्लाह साईं खे चइजाए, या अल्लाह तू मांखे जन्नत में अंदर वठी आयो आ। छो तो हुजूर फरमायो आहे त हे टुकड़ो जन्नत जो टुकड़ो आ ऐं रियाजुल जन्नह में तू बीठो आ। तू उते 2 रकातूं तो पढ़े, 2 रकातूं पढ़ी पोइ अल्लाह के अर्ज़ कजाए, मुंहिंजा अल्लाह तू पंहिंजी मेहरबानी सां मांखे हिते वठी आयो आ। तुझे महबूब नबी बुधायो आ त हे जन्नत जो टुकड़ो आ। मुंहिंजा रब पाक मोहम्मद करीम साईं फरमायो आ हिकु दफ़ो जंहिंखे अल्लाह जन्नत में दाखिल कंदो वरी कढंदुसि न। रब तुझे महबूब चयो आ त हिकु दफ़ो जंहिंखे तू जन्नत में दाखिल कंदे वरी उनखे जन्नत मां कढंदे न। मुंहिंजा रब तुझे कुरान में लिखियल आ त तुझे महबूब जेको चयो आ उहो 100 सैकड़ो सच आ। मुंहिंजा रब तू मांखे हिते वठी आयो आ, हे जन्नत जो टुकड़ो आ। हाणे हिकु दफ़ो मांखे वठी आयो आ त मुंहिंजो नालो मुस्तकिल बुनियादनि ते जन्नतनि जे फ़हिरिस्त में लिखाए।